खास करम थी रब जो पयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम थी रब जो पयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम महबूबन खे मालिक मिठड़े पाण ॾे आहे घुरायो। फर्श खारिश सरवर खे साईं सैर करायो। महबूबन खे मालिक मिठड़े पाण ॾे आहे घुरायो। फर्श खारिश सरवर खे साईं सैर करायो। रजब जो सो माहू हुयो मुरसलया मेराज कयो। रजब जो सो माहू हुयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम थी रब जो पयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम बैतुल्ला खां मस्जिद अक़सा पहिरियां वयो प्यारो। सभिनी नबियनि जी उत कई जंहिं आहे इमामत यारो। बैतुल्ला खां मस्जिद अक़सा पहिरियां वयो प्यारो। सभिनी नबियनि जी उत कई आहे जंहिं इमामत यारो। पोइ पिरी परवर ॾे वयो मुरसलया मेराज कयो। पोइ पिरी परवर ॾे वयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम थी रब जो पयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम जंहिंमें कयो आराम हो अरबीअ गरम रहियो सो बिस्तर। कड़ो बितर जो लुॾंदो रहियो वापस थिया जो दिलबर। जंहिंमें कयो आराम हो अरबीअ गरम रहियो सो बिस्तर। कड़ो बितर जो लुॾंदो रहियो वापस थिया जो दिलबर। वक़्तु ते ई आहे रुकियो मुरसलया मेराज कयो। वक़्तु ते ई आहे रुकियो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम थी रब जो पयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो। खास करम सब खाग मेराज खे मञियो अबू बकर सिद्दीक़। जेको मिठे महबूब जो बणियो
हिजरत में भी रफीका। सब खाग मेरा जख्म मनियो अबू बकर सिद्दीका। जे को मिठे महबूब जो बणियो हिजरत में बेरफीका। गाल सच्ची आ चवंदो रहियो मुरसलया मेराज कयो। गाल सच्ची आ चवंदो रहियो मुरसला मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो ख़ासि करम। ख़ासि करम थी रब जो पयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो ख़ासि करम। अहसन अल्लाह बख्श मना थो बरह को मेरा जोदा। मीर मोहम्मद आयो ॾिसिया खालिक मालिक प्यारो खुदा। अहसन अल्लाह बख्श मना थो बरह को मेरा जोदा। मीर मोहम्मद आयो ॾिसिया खालिक मालिक प्यारो खुदा। उन जो बुलंद थी शान वयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो बुलंद थी शान वयो मुरसलया मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो ख़ासि करम। ख़ासि करम थी रब जो पयो मुरसला मेराज कयो। जंहिंजो ज़िक्र क़ुरान अंदर 15 सिपारे में आथियो ख़ासि करम।